रब सदर साईं जेको ख़ैर मोहम्मद दुरई साहब जी सर तव्हां कुझु चवंदा साईं अॼु असां जेको प्रोग्राम इर्तिजाज असांजे मरकज़ तरफ़ां सॾु ॾिनो हुयो त असां जेको उस्ताद आहे ज़फ़र लाखो घोटकी ज़िले जो सदर आहे बहादुर अॻवान हो जेको सफ़र में दौरान मदे जी वटि उनखे धाड़ेल जेको सो मारे छॾियो शहीद करे छॾियो उन ई सिलसिले में अॼु असांजो इर्तिजाज आहे। असां गवर्नमेंट खे चिता था ॾियूं असां गवर्नर सिंध वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध खां पुरज़ोर अपील था करियूं त फिलफौरन हिन अमन अमान जे सूरत हाल खे असांजे हिन उस्ताद जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ते पहुचायो उन जे बचनि सां इंसाफ़ कयो वञे। जंहिं हंधि सूरत में असां जे उस्तादनि जे तज़लील न आहे सिंध जे सभिनी उस्तादनि ते बेदर्दी सां क़तल कया पिया वञनि। असां गवर्नमेंट खे गुज़ारिश था करियूं त फिलफौरन हिन ते एक्शन वरितो वञे हिननि क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जंहिं हंधि ॿी सूरत में हीअ अॼु असांजो नंढिड़ो एहतिजाज आहे पर हीअ असांजो एहतिजाज गवर्नर हाउस वज़ीर आला हाउस ते धरणा ऐं सिलसिला जारी रहंदा जंग असांजी जारी रहंदी।